निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ पेशावर जो दौरो करे रहियो आहे। निगरान वज़ीर आज़म शहीद कमांडेंट FC सफ़ोद गयूर जे आख़िरी आराम गाह ते फातिहा ख़्वानी कंदो। गवर्नर ख़ैबर पख्तूनख्वा ऐं निगरान वॾे वज़ीर सां मुलाक़ातूं बि कंदो। अनवारुल हक काकड़ अमन बाबति इजलास जी सदारत कंदो। सरहद चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज़ जे वफ़द सां बि मुलाक़ात कंदो। इसराइली फ़ौज जी बमबारी सबब शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 1570 थी वियो। 7200 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। यहूदी फ़ौज तरफ़ां बमबारी में 2500 खां वधीक घर तबाह ऐं 3000 खां वधीक घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। इलाइक़े जी क़बल नाकाबंदी बरक़रार। 3,38,000 खां वधीक माण्हू बेघर। गज़ा जूं अस्पतालूं ज़ख़्मी ऐं पनाहगीरनि सां भरिजी वयूं। रेड क्रॉस अस्पतालूं मुर्दाखाननि में तब्दील थियण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। हमास जे हमलनि में मारिजी वियल इसराइलियुनि जो अंग बि 1300 खां वधी वियो। इसराइली फ़ौज जे सरबराह हमास जे हमलनि खे रोकण में नाकामी जो इतराफ़ करे वरितो। इसराइल जा दमिश्क ऐं अलप जे एयरपोर्टुनि ते बि हमला। गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस तरफ़ां ग़ज़ा जी नाकाबंदी ख़त्म करण जो मुतालबो। संदसि चवण आहे त ग़ज़ा में इसराइली बमबारी ऐं नाकाबंदी दौरान शहरनि ताईं ख़ुराक, बाण ऐं पाणी पहुचाइण जी इजाज़त ॾिनी वञे। ह्यूमन राइट्स वॉच इसराइल तरफ़ां ग़ज़ा ऐं लबनान सरहद ते हमलनि लाइ वाइट फास्फोरस बम इस्तेमालु करण जी तस्दीक़ करे छॾी। ह्यूमन राइट्स वॉच जो चवणु आहे त इसराइली फ़ौज ग़ज़ा ऐं लबनान ते हमलनि लाइ वाइट फास्फोरस बमनि जो इस्तेमालु कयो आहे, जंहिंसां वॾे पैमाने ते आम माण्हुनि जी ज़िंदगी खे ख़तरे में विझी छॾियो आहे। इसराइली फ़ौज तरफ़ां ग़ज़ा ऐं लबनान सरहद ते बहिराणनि में फास्फोरस बमनि जे इस्तेमाल जी तस्दीक़ थी वई आहे। अमरीकी बढ़ी वज़ीर एंटोनी ब्लिंकन जी इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां मुलाक़ात। इसराइल ऐं हमास विच में हलंदड़ छिकताण ते ॻाल्हियूं। अमरीकी बढ़ी वज़ीर एंटोनी ब्लिंकन जो चवणु आहे त हमास इसराइल खे तबाह ऐं यहूदियुनि खे क़तल करण जो ख़्वाहिशमंद आहे। अमरीका हमेशह इसराइल जी मदद जारी रखंदो। अमन जे ख़्वाहिशमंदनि खे हमास जी दहशतगर्दी जी मुज़म्मत करणु घुरिजे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू जो चवणु आहे त हमास सां दाइश जहिड़ो वर्ताव करणु घुरिजे। खेनि इलाइक़े मां कढी साह पटींदा। हमास ख़िलाफ़ सभिनी खे मुतहिद थियण जी ज़रूरत आहे। कंदकोट भरिसां ॻोठ मोहम्मद सालेह संदराणी में सावंद ऐं संदराणी बिरादरी जी ॿिंदुरनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल, 2 ज़ख़्मी। मारिजी वियल अब्दुल रज़ाक संदराणी जी लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। धुरनि जे हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। इलाइक़े में ॾहका। मांझन वासी नींगर जे क़तल में मुलविस जवाबदार मुबैना मुक़ाबले में मारिजी वियो। CIA जाम शुरू नींगर जे क़ातिल जे इतला ते खाणोट वेझो छापो हयो त जवाबदारनि फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में कामरान उर्फ़ कामू रिंद मारिजी वियो। हथियार हथ। हिंगोरजा में फुटियुनि जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि ते केस दाख़िल। हिंगोरजा पुलिस आबादगारनि ऐं कलम धड़नि समेत 100 माण्हुनि ख़िलाफ़ धरणे जो केस दाख़िल करे छॾियो। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में न्यूज़ीलैंड ऐं बांग्लादेश जी टीमुनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे। मैच पाकिस्तानी वक़्त मूजिबि 1:30 वॻे चिनाए स्टेडियम में शुरू थींदी।